रोड़ी में शहीद दोदो वेलफेयर तरफ़ा योम तासीस मल्हायो वियो। उन हवाले सां रिसोता सैफुल्ला बलोच जी रिपोर्ट। रोड़ी क़ौमी शाहरा प्याला होटल भरिसां शहीद दोदो सुमरो वेलफेयर तरफ़ा शहीद दोदे सुमरे जो बियो योम तासीस प्रोग्राम मल्हायो वियो। इन मौक़े ते शहीद डॉक्टर ख़ालिद मंसूर जे फर्ज़ंद नासिर मोहम्मद, सिंध बार काउंसिल के जनरल सेक्रेटरी बैरिस्टर उमर सुमरो, लेडीज़ विंग के जनरल सेक्रेटरी डॉक्टर आर.के. सुमरो ऐं हाजी अहमद सुमरो मेड़ाक में ॿिनि अॻवाननि जो चवणु हो त शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान की तरफा अॼु पंहिंजो योम तासीस मल्हायो पियो वञे। अॼु खां 1 साल अॻु में शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो क़याम वजूद में आयो। असां पंहिंजी सुमरो बिरादरी के हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु करे उन्हनि जे इत्तेहाद इत्तेफ़ाक़ खे यकीनी बढ़ाए उन्हनि जी ख़िदमत खे आम करण जे लाइ, उन्हनि जे राब्ते खे मज़बूत करण जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म जोड़ियो आहे। मोहतरम जनाब अली मोहम्मद सुमरो साहब जिन जी क़ियादत में उहे असांजा सदर आहिनि ऐं मां सम्झां थो त जिते क़ौम जी धरतीअ जी सिंध जी मुल्क जी ख़िदमत के मां इबादत सम्झां थो, उते ही पंहिंजी बिरादरी की खिदमत के भी इबादत समझा थो। इंशाअल्लाह शहीद ॾाॾे दोदो सुमरो जे नाले सां ठहंदड़ हिन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन के तहत असां सुमरो बिरादरी के न सिर्फ़ मुतहिद कंदासीं बल्कि मुनज़्ज़म भी कंदासीं। असांजो सरदार सिर्फ़ हिकिड़ो ई आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये जो जाते काते हर गली में कुछ में ॾाढा मुड़ुस पैदा थी रहिया आहिनि, चवनि था त असां सुमरनि जा सरदार आहियूं। इन ॻाल्हियुनि खां तव्हां परे रहो। उन ॻाल्हि खे पंहिंजो चङो उन माण्हुनि खे पंहिंजो चङो मुड़ुस ठाहियो जो सचा आहिनि, जो एक ॿिए सां गॾु बीठा आहिनि, जो सचाई सां बीठा आहिनि। ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे त सुमरनि खे अॻियां कयूं, पंहिंजी क़ौम खे अॻियां कयूं, जीअं असांजी ॿियूं क़ौमूं अॻियां आहिनि। इंसानियत जे हिसाब सां गॾु असां हर इंसान जी ख़िदमत कयूं। नियाणियुनि जी शादियूं नथी थी सघनि, जिन नियाणियुनि खे तालीम नथी मिले, असांजो फोकस हुन ते आहे। हर मज़लूम सां गॾु आहियूं, हर ज़ालिम जे ख़िलाफ़ आहियूं। हीउ तव्हां ॾिठो त एॾो वॾो मेड़ाको हिन बिरादरी जो पंजाब बलोचिस्तान सरहद पूरो कराची खां कश्मीर ताईं माण्हू जेके आहे पंजनि गाॾियुनि ते पंजनि हरा वड़ा ॾेई असांखे हिन मोहबत जो हीउ जेको जलसो मिलियो आहे, तव्हां इन खां इहो महसूसु कयो त असांजी तनज़ीम कमु करे थी ऐं तनज़ीम हर लेवल ते पंहिंजे सुमरे भाउ जे दुख सुख में पहुचे थी। अवां प्रोग्राम में शामिल शहीद दोदो सुमरो वेलफेयर जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त असांजे गॾु थियण जो मक़सदु सुमरा क़ौम खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे पाण में ॿधीअ जो मुज़ाहिरो करणो आहे ऐं केतिरनि सालनि खां सुमरा क़ौम पाण में मुतहद न हुई, जंहिं करे हिन प्रोग्राम ज़रिए सभिनीनि खे गॾु करे कयो वियो आहे त जीअं असां पंहिंजे क़ौम जो नालो मनराए सघूं ऐं सुमरा क़ौम सां पेश ईंदड़ मसइलनि खे हल कराए सघूं। कैमरामैन सबगतुल्लाह बलोच सां गॾु सैफुल्ला बलोच, मेहरान टीवी न्यूज़।